MQM अॻवाननि मुस्तफ़ा कमाल ऐं फारूक नसीम चयो आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी भारत ख़िलाफ़ कश्मीरियुनि जो केस विढ़ंदो रहियो। पाण कराची में इहो रवैयो रखियो जेको मोदी कश्मीरियुनि सां रखियो आहे। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे MQM अॻवान मुस्तफ़ा कमाल चयो त पीपल्स पार्टी 15 सालनि में सिंध खे पंहिंजी जागीर समझी कमु कयो। सिंध हुकूमत रिश्वत वठी नौकरियूं ॾिनियूं जेके MQM रोकरायूं। हिन चयो त सिंध हाई कोर्ट नौकरियुनि जे हवाले सां स्टे ऑर्डर जारी कयो। नेब में सिंध हुकूमत तव्हांखे बचाइण न ईंदी, MQM तव्हांजो पीछो न छॾींदी। PPP अॻवान सीनियर सेनेटर ससी पलीचो MQM अॻवाननि जी प्रेस कॉन्फ्रेंस ते रद्द अमल ॾींदे चयो आहे त नफ़रत जी सियासत करे माण्हू विरहाइण चाहिनि था जंहिंखे सिंध जा माण्हू नाकाम बणाईंदा। सेनेटर ससी पलीचो चयो त MQM अॻवाननि जी प्रेस कॉन्फ्रेंस जी मज़म्मत कयां थी। इन्हनि सिंध हुकूमत खे मोदी जे कश्मीर पॉलिसी सां जोड़े छॾियो आहे। सेनेटर ससी पलीचो चयो त मर्दमशुमारी जे हवाले सां कूड़ा अंग ॾेखारिया विया। गलत ऐं जाली मर्दमशुमारी ॾेखारे MQM तरफ़ां सिंध हुकूमत ख़िलाफ़ साज़िश करण जी कोशिश कई वई। हिन चयो त सिंध कंहिंजी जागीर नाहे जो माण्हू मनफ़ी सोच जो मैदान बणाईंदा। सिंध में रहंदड़ उर्दू ॻाल्हाईंदड़ बि MQM जी मनफ़ी सोच खे रद्द करे चुका आहिनि।